अच्छा सरदार साहब ही उमे रुबाब चांजो तव्हांजे खिलाफ़ वरी वई आहे अपील में वई आहे ऐं हिकु दफ़ो ॿीहर हुन चयो आहे त असांखे धमकियूं मिलनि पियूं तव्हांखे मारींदासीं हुन ऑडियो रिकॉर्ड ऑडियो हिकिड़ो रखियो आहे उनमें हिकिड़ो हमरा हुनखे धमकियूं ॾिए पियो छा था सम्झो उहो उनखे पियो ॾे ऐं उहो पाण में जेको सोलंगी ऐं विढ़िया हा शायदि उहो चए पियो मुंहिंजा माण्हू जिन खे मिलनि पियूं मतिलबु जेको बि सिंध में पाण कंहिं सां धुरियूं विढ़नि ॻाल्हाइनि त उहो उमे रुबाब खे धमकी थींदी आहे छा भला उहो चए थी मूंखे सीरियस थ्रेट आहे उहो को बाबा थ्रेट कंहिं कानून कंहिं भला अदी खे कंहिं झलियो आहे त FIR दाख़िल न करे सही उहो खुलियल हंधु आहे रेंजर्स गॾु अथसि पुलिस गॾु अथसि खणी वञे थाणे ते FIR दाख़िल करे को मसइलो आहे छा भला हा हा सही छा था सम्झो हाणे भला सियासत बि करे छा हुनखे सियासत में अचण जो शौक़ु आहे अलाह ख़ुशि कंदुसि न्याणी आहे जिते जेको हुनजो हक़ु आहे जेको वणे सियासत में आई त पोइ तव्हांजे लाइ त रस्ता ॾाढा तव्हांजा ॾुखिया थी वेंदा तव्हांजे तक में ई तव्हांजे मुक़ाबले में बीहंदी मुंहिंजे तक में अॻे बि बीठा आहिनि हाणे बि बीहनि भली अच्छा मसइलो न आहे कहिड़ो मसइलो आहे दा अॼु ताणी मूंखां खटियो त को बि कोन्हे सही जंहिंखे बीहणो आहे बिस्मिल्लाह हुनखे हक़ु आहे न बीहण जो कंहिं झलियो त कंहिंजो हक़ु कोन्हे